ॻोठ अथसि हा वंग अथसि ॻोठ वंग हिते मूंखे ॼण अगवा करे खणी आयो आहे, मूंखे धमकियूं ॾिनियूं अथई पुलिस। अगवा ईअं त मूंसां शादी कर, न कंदीअ त मां तोखे अगवा करे खणी वेंदुसि। अगवा मूंखे उते गुलशन अदीद में कयो अथई, चए पियो धीउ न ॾींदीअ मां तोखे खणंदुसि। मूंखे अगवा उतां कयो अथई, उन पुलिस वारनि खे बि ख़बर आहे, स्टील टोन वारा जेके पुलिस वारा आहिनि उन्हनि खे बि ख़बर आहे। मुंहिंजो मुड़ुसु मां असां उॾे विया हुआसीं, उते बि उन्हनि खे बि ख़बर आहे त हिन अगवा कई आहे। माई मल्हाइण आहियां सही ज़ुल्म कयो अथई मूंसां, दस्तूर कई अथई, ज़बरदस्ती मूंसां कई अथई, मूंसां ज़ुल्म कयो अथई। मूंखे इंसाफ़ु खपे। मां ग़रीब मिसकिन आहियां, मुंहिंजा बच्चा जवान इहे मुंहिंजो दरवेश आहे पुटु, मुंहिंजो मुड़ुसु ग़रीब आहे। भाउ वटि सां पई आहियां, चए हाणे बि मूंखे धमकियूं ॾिनियूं अथई त मां न छॾींदोसांइ, तुंहिंजे भाउ खे बि माराईंदुसि, तव्हां सभिनी खे, मां तुंहिंजे बच्चनि खे बि माराईंदुसि, तुंहिंजे मुड़ुस खे बि माराईंदुसि। मूंखे हींअर बि ख़तरो आहे। मां कोरट बि वई हुअसि त बि उते मूंखे चयईं तूं उन्हनि जी थींदीअ मां तोखे हिते ई माराईंदोमांइ, मां तुंहिंजी धीअनि खे खणंदुसि, मां तुंहिंजे वेगिन खे बि बाहि ॾींदुसि। उन्हनि जी अगरि थीअ त वञी उन्हनि जी थी आई आहियां। भाउ मूंसां मदद करे सभु